दादू मां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सदाचार हाणे गुज़िरियल राति दादू शहर में हिकु औरत खां पर्स मोबाइल फोन फुर थियण वारे वाक़े जो एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी सख़्तीअ सां नोटिस वठंदे हद जी पुलिस खे फौरी कार्रवाई जो हिदायतूं जारी कयूं। इन ॾिस में एसएचओ दादू सेक्शन अज़हर अली नाइज पुलिस टीम सां गॾु टेक्निकल ज़रियनि सां कार्रवाई कंदी कुझु ई कलाकनि अंदरि वाक़े में मुलविस जवाबदारनि जो पतो लॻाए खेनि गिरफ़्तार करे वरितो। इब्तिदाई जांच मुताबिक़ गिरफ़्तार जवाबदार शहर जे थींदड़ ॿियनि स्ट्रीट क्राइम में वारदातुनि में पिणु मुलविस रहिया आहिनि जिथे ते गिरफ़्तार जवाबदार वटां शहरी कालू चांडियो जी फुर थियल मोबाइल बि बरामद कई वई आहे। इन ॾिस में वधीक जांच पिणु जारी आहे त जीअं संदनि ॿियनि साथियुनि ऐं वधीक वारदातुनि बाबति ॼाण हासिल करे सघिजे। ॿिए पासे मुतासिरा औरत जे वालिद गुलाम रसूल सियाल फौरी दाद रसी करण ते दादू पुलिस जी कारकर्दगी खे सराहींदे एसएसपी दादू समेत समूरी टीम जा थोरा मञिया ऐं इन मौक़े ते एसएचओ सेक्शन मज़हर अली नाइज चयो त औरत खां फुर वाक़े बाबति सोशल मीडिया ते वायरल थियल वीडियो में अमन जी संगीन सूरतहाल बाबति ॾिनल तासुर ग़लति आहे। दादू में अहिड़े क़िस्म जी का बि सूरतहाल नाहे। जेकॾहिं किथे को वाक़ियो रिपोर्ट थिए थो त दादू पुलिस फौरी कार्रवाई कंदे मुलविस ॾोहारनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटड़े में आणे। हुन चयो त दादू पुलिस शहरियुनि जी जान ऐं माल जे तहफ़ुज़ लाइ भरपूर प्रिवेंटिव पुलिसिंग क्राइम डिटेक्शन ते मुकमल तौर मुतहरक ऐं ॾींहुं राति मसरूफ़ अमल आहे।